नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बर जो सिलसिलो जारी है। अवां खे ठुल का ख़बर ॾिनाण ठुल जे सैयद इमाम अली शाह दरगाह जे रवासी हामिद अहमद शहज़ाद बुर्रो ऐं ॿियनि जी अॻवानी में तालकाउन प्रेस क्लब ठुल अॻियां सहाफ़ियुनि सां ॻाल्हाईंदे चयो आहे त असांजे मोहल्ले में टफ ट्रायल ऐं डेरे जो तक़रीबन 400 फुट खां मथे मंज़ूर थियल आहे, जंहिंखे सिर्फ़ 1.5 ऐं 200 फुट ते नाले जो कमु कराए आयल बजट नानी वेड़े करे छॾियो आहे। असांजे मोहल्ले जे मेन नालो न ठाराए असां सां नाजाइज़ी कई वई आहे। हिननि वधीक चयो त असांजे रोड जो टफ ट्रायल बि कागज़ी कार्रवाई ताईं महदूद कयो वियो आहे, जंहिंजे करे असांजे शहर में बरसाति पवण करे असां वटि तमामु घणो पाणी ऐं 10 ॾींहंनि ताईं रस्तो पाणी हेठि रहे थो। असांजे अच वञ में तमामु घणी तकलीफ़ थिए थी। हिननि वधीक चयो त असांजे मोहल्ले जो कमु न करायो वियो त असां ईद खां पोइ एहतिजाज जो दाइरो वसी करे रोड ब्लॉक कंदासीं, न त फुल फोर असांजा मुतालबा मंज़ूर करे असां सां इंसाफ़ कयो वञे। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।